नाज़रीन खबरों में शायरनि पारां सिंधी अदबी संगत शाख जे दस्तूरी गजाणी कोठाई मुशाइरो कराए पियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था ज़ाकिर शर्त जी हिन रिपोर्ट में। खिपरे में सिंधी अदबी संगत शाख पारां दस्तूरी गजाणी कोठाई मुशाइरो करायो वियो। मुशाइरे जी सदारत उस्ताद इमाम बख्श मंगरियो कई जॾहिं त शायरनि पारां निकुर तख़लीक़ूं तनक़ीद बराए इस्लाह लाइ पेश कयूं वयूं। उन मौक़े ते मुक़ामी फनकारनि हादी बख्श बंबरो ऐं वरदान कुमार महाराज गीत ॻाए वाह कराए छॾी। ओ इश्क को आवाज़ आहे रूह जो उजड़ फकीरी राज आहे रूह जो इंदई कम ने क्यों बुधू था सदाई उर्स बांबरी का छो गाफिल रहो था इंतजारी अखन मां वञे ई नथी बेकरारी अखन मां वञे ई नथी। दोस्ती में ॾेई विया आहिनि दोखो घणा हींअर कंहिंजो नालो खणी कंहिंजो खणा जिन जी सरी न थिए सिवा मुंहिंजे जिन जी सरी न थिए सिवा मुंहिंजे अॼु नथो आऊं तिन खे वणा कंहिंजो नालो खणी कंहिंजो खणा। सिंधी अदबी संगत शाख खिपरो जी थींदड़ दस्तूरी गॾिजाणी अॼु तमामु अहमियत वारी उन करे हुई जो जनवरी ऐं फेबरवरी में थींदड़ इलेक्शन के बारे में दोस्तन खां राय वरती वही। असी धरती टीवी वारन जा बेहद शुक्रगुजार आहियूं जेके असांजे प्रोग्रामन के मुसलसल कवरेज ॾियनि था या उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। ये सिंधी अदबी संगत शाख खिपरो जो जेको असांजो मुशाइरो थियो आहे तमामु बहितरीन मुशाइरो थियो जिन में सभिनी दोस्तनि तमामु सुठी शाइरी पढ़ी। असांजी जेका आहे ईअं सम्झो त हिन साल 2021 जी जेका आहे ही गॾिजाणी थी आहे इहा तमामु ख़ूबसूरत गॾिजाणी थी आहे ऐं इन में जेको आहे आइंदे जे लाइ असां लाइ अमल तय कयो आहे। कैमरामैन सजाद शरे